वालारल कश्मीर ते भारतीय फौज जे गैर कानूनी कब्जे खिलाफ सॼी दुनिया में रहंदड़ कश्मीरी अॼु कारो ॾींहुं मल्हाए रहिया आहिनि। भारत जे गैर कानूनी कब्जे खिलाफ जम्मू कश्मीर में मुकम्मल हड़ताल। पाकिस्तान समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि में मार्च, रैलियूं कढी सेमिनार मुनक़िद कया पिया वञनि। 27 अक्टूबर 1947 ते भारत पंहिंजे फौज कश्मीर में लाहे गैर कानूनी कब्ज़ो कयो हो। कश्मीरी भारत खे वाज़े पैगाम ॾेई रहिया आहिनि त हू कॾहिं बि पंहिंजे मादिरे वतन ते गैर कानूनी कब्ज़े खे क़बूल न कंदा। हीउ ॾींहुं गॾियल क़ौमनि जे ठहिराउ ते अमल दरामद जी यादि ॾियारींदो आहे। कश्मीरियुनि सां हिक जे इज़हार लाइ सिंध समेत सॼे मुल्क में रैलियूं कढियूं पई वञनि। इस्लामाबाद में शाहराह दस्तूर ते रैली कढी वई। रैली में वफ़ाक़ी वज़ीर अमीर मक़ाम समेत शहरनि ऐं शागिर्दनि जी वॾी अंग में शिरकत। कश्मीर जी आज़ादी जे हक़ में ऐं भारत जे गैर कानूनी कब्ज़े ख़िलाफ़ नारेबाज़ी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खैरपुर, नवाबशाह, कंदकोट, रतोदेरो, डोकरी, नवंदेरो, सामारो, डीपरो समेत ॿियनि शहरनि में रैलियूं कढी वियूं। कश्मीरियुनि जे सिफ़ारती, इख़लाक़ी ऐं सियासी हिमायत जारी रखण जो अज़म। जावराना क़दम कश्मीरियुनि जे हक़ीक़ी ख़्वाहिशुनि खे दॿाए नथा सघनि। 77 साल अॻु अॼोके ॾींहं ते भारत कश्मीर ते कब्ज़ो कयो। भारतीय क़ाबिज़ फ़ौज कश्मीरियुनि ते ज़ुल्म करे रही आहे। कश्मीरी आवाम जूं क़ुर्बानियूं ज़ाया न थींदियूं। पाकिस्तान कश्मीरियुनि जी इख़लाक़ी, सिफ़ारती ऐं सियासी हिमायत जारी रखंदो। सदर आसिफ ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो कश्मीर जे कारे ॾिहाड़े ते पैगाम। मज़लूम कश्मीरी आवाम लाइ असांजी हिमायत हमेशह रहंदी। वालरल कश्मीर में जारी इंसानी हक़नि जी पामालीअ जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करां थो। पाकिस्तान पंहिंजे कश्मीरी भाउरनि ऐं भेनरुनि सां मज़बूती सां गॾु बीठो आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो कश्मीर जे कारे ॾिहाड़े ते पैगाम। संदसि चवणु आहे त खिते में इंसाफ़, अमन ऐं आज़ादी लाइ कश्मीर मसइले जो हल अणठर आहे। पीपल्स पार्टी लाइ कश्मीर काज़ हमेशह बुनियादी अहमियत जो मामिलो रहियो आहे। क़ाइदी अवाम शहीद भुट्टो जो कश्मीर लाइ बेमिसाल सोच अॼु बि मशलिर आहे। कश्मीरी अवाम भारतीय ज़ुल्मनि जे जमी मुक़ाबिलो करे रहियो आहे। क़ाबिज़ भारतीय फ़ौज वालारल कश्मीर में इंसानी हक़नि जी बदतरीन भनकिड़ियुनि में मुलविस आहे। भारत कश्मीरियुनि जा समूरा हक़ खसे छॾिया आहिनि। कश्मीरी पंहिंजे घरनि में बि महफ़ूज़ न आहिनि। तहरीक आज़ादी कश्मीरी पाकिस्तान जी डिफेंस लाइन आहे। गॾियल क़ौमनि ऐं आलमी बिरादरी खे कश्मीरियुनि जे हक़ ॾियारण लाइ किरदारु अदा करणु घुरिजे। कश्मीरी अॻवान मशाल मलिक जो इस्लामाबाद में रैली खे ख़िताब। ईरान पारां इसराइल जा हमला नाकाम बणाइण जी दावा। 4 ईरानी फ़ौजी शहीद थियण जी तस्दीक। ईरानी फ़ौजी अमलदारनि जो चवणु आहे त इसराइल पंहिंजे हमलनि खे वधाए पेश कयो। इसराइली जहाज़ ईरानी हवाई हदुनि में दाख़िल ई न आहिनि थिया। एयर डिफेंस कामयाब इसराइली हमलनि खे नाकाम बणायो। इसराइली हमलनि सबबि कुझु हंधनि ते मामूली नुक़सानु पहुतो आहे। ईरान ते हमलनि जो जवाबु भरपूर ॾिनो वेंदो। ईरान जे नाइब सदर मोहम्मद रज़ा आरिफ़ इसराइल खे इंतकामी कार्रवाई खां ख़बरदार करे छॾियो। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची फ़ौजी मरकज़नि ते इसराइली हमलनि खे गॾियल क़ौमुनि जे चार्टर ऐं आलमी क़ानून जी भञकड़ी करार ॾेई छॾियो। नॉन फाइलर गाॾियूं ऐं मिल्कियतूं ख़रीद न करे सघंदा। नॉन फाइलर बाबति क़ानूनी सुधारनि जी ज़रूरत आहे। मुआशी बहितरी लाइ ॾुखिया फ़ैसिला करणा पवंदा। पाकिस्तान में महांगाई जी शरह ऐं पॉलिसी रेट में घटिताई आई आहे। असांखे टैक्स टू GDP खे 9% खां 13% ताईं आणींदासीं। नाणे वारी वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी वाशिंगटन में प्रेस कॉन्फ्रेंस में चवणु आहे त असांजे क़दमनि सबबि मुल्क मैक्रो इकनॉमिक इस्तेहकाम ॾांहुं वधी रहियो आहे ऐं समूरियूं रेटिंग एजेंसीज़ चई रहियूं आहिनि पाकिस्तान दुरुस्त मुआशी दग ते हली रहियो आहे। IMF सां तामीरी ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं कोशिशि हूंदी त IMF जो प्रोग्राम आख़िरी प्रोग्राम हुजे। आलमी बैंक पाकिस्तान खे कर्ज़ न पर ग्रांट ॾींदी। चंबड़ वेझो कार जो ॿिनि मोटरसाइकिलनि खे टक्कर। 3 ॼणा जल्द शिकार। टंडो अलायार रोड ते हादसे में एजाज़ लगारी, इक़बाल दल ऐं मुनीर दल फौत थी विया। ख़ान मोहम्मद लगारी ज़ख़्मी। कार ड्राइवर सद्दाम रिंद गिरफ़्तार। फौतियुनि जा लाश वारसनि हवाले कया विया। ज़ख़्मियुनि जो अस्पताल में इलाज हलंदड़। कराची जे इलाइक़े फीडरल बी एरिया में LPG दुकान में सिलेंडर धमाको। बाहि लॻण सबबि 2 ॼणा फौत थी विया। फायर ब्रिगेड गाॾियूं पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो। 2 लाश अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल। सुञाणप न थी सघी। सखर मां अगवा थी वियल देपारजा जे ॻोठ अल्हा वरायो सोलंगी वासी नौजवान वज़ीर सोलंगी शिकारपुर जे कचे मां बाज़ियाब। मुग़वी जे वारसनि हवाले कयो वियो। ख़ुशी जी लहर छांइजी वई।
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड क़ौमी टीम जी सेंट्रल कॉन्ट्रैक्ट जो ऐलान करे छॾियो। बाबर आज़म ऐं मोहम्मद रिज़वान ए कैटेगरी में बरक़रार, शाहीन आफरीदी ऐं नसीम शाह बी कैटेगरी में शामिल। शान मसूद जी बी कैटेगरी में शमूलियत कप्तानी सां मशरूत। अब्दुल्ला शफ़ीक, शादाब खान, इबरार अहमद, साजिद खान, सलमान अली आगा, सऊद शकील सी कैटेगरी में शामिल। नौमान अली जी सी कैटेगरी फिटनेस सां मशरूत।